Audio Jungle. अवामी काविश न्यूज़ HD में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। एक ख़बर शामिल कयूं था पीर जो ॻोठ खां। पीर जो ॻोठ में पघारूं हलण दौरान नेशनल बैंक ते 100 माण्हू जमा थी विया ऐं बिल्कुलु हिक ॿिए जे वेझो लाइन में बीहण सबबि कोरोना वायरस फैलजण जो ख़तरो हुजण बावजूदि इंतज़ामिया को बि तहरीक न वरितो। लॉकडाउन ऐं कोरोना सबबि कलम 144 हुजण बावजूदि बि इंतज़ामिया पारां को बि नोटिस न वरितो वियो आहे। हिन वक़्तु लॉकडाउन किथे आहे? छा पघार वारनि ॾींहंनि में कोरोना वायरस खे हुकूमत मोकल ॾेई छॾी आहे? छा बाक़ी मस्जिदुनि में इबादत करण महिल कोरोना वायरस तहरीक में अची वञे थी? बैंक अमले समेत इंतज़ामिया पारां कोरोना खां बचाव लाइ इंतज़ाम न करण सबबि समाजी अॻुवाननि ऐं शहरनि में ख़ौफ़ पखिड़ियल आहे। रिपोर्टर अली हैदर मंगणे जे सां गॾु अवामी काविश न्यूज़ पीर जो ॻोठ।